नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्तां खे गुजरात मां ख़बर ॾींदा हलूं त M4 मोटरवे ते कार में नारी सां मुबैना ज़्यादती वारे केस में हैरान कंदड़ मोड़ साम्हूं अची वियो। DSP गुजरात वकार अहमद प्रेस कॉन्फ्रेंस जे दौरान अॻिभराई ऐं ड्राप सीन बाबति ॿुधाईंदे चयो त मुबैना मुतासिर नारी ऐं केस जे फरियादड़ माण्हुनि सां पैसा वरिता। मुतासिर नारी ऐं केस जे फरियादड़ बैनुल सलाई गैंग जूं बि मेंबर आहिनि। DSP मूजिबि मुबैना मुतासिर औरत ऐं फरियादड़ मंसूबो ठाहे ज़्यादती जो केस दाख़िल करायो हो ऐं जवाबदारनि खां 50 लाख रुपया तलब कया हुआ। इन्हनि जो गुरु 2 केसनि में माण्हुनि खां वॾी रक़म हासिल करे चुको है। DSP मियां वकार अहमद मूजिबि इज्तिमाही ज़्यादती जो केस 10 अक्टूबर ते थाणे सिटी में मुतासिर नारी जे मासी जी फरियाद ते दाख़िल कयो वियो हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।